अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में बलीकार ऐं यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु केनाल जे हवाले सां हिकिड़ी छा चइजे डेवलपमेंट आहे। एहतजाज त पंहिंजी जॻह ते जारी आहिनि, उहे त वफ़ाक़ी सरकार बि इग्नोर कई वेठी आहे। पंजाब सरकार त जेका आहे उहा तड़ियूं थी हणे हिकिड़े क़िस्म जी। ख़ैर त असां वटि बि जेको आहे उहो मुहिम हिकिड़ी पूरी जोशो खरो सां जारी आहे, पर हाणे ज़ाहिर रूलिंग पार्टी आहे पीपुल्स पार्टी, उहा फ़िलहाल त अनाउंस करे वई आहे एहतजाज वग़ैरह। ॿिए पासे जेको कोर्टनि जो चकर जेको पाण तव्हां हमेशह अवॉइड करण लाइ चवंदा, पर ठीकु आहे थी थो वञे कोर्टनि में पहुतल आहिनि कुझु वकील कोर्टनि मां। हाणे इरसाद जी जेका इहा नोटिफिकेशन हुई जंहिंमें अलाउ कयो हुयो पाणी खे ऐं इहो सभु कुझु, हुन ते स्टे लॻी वियो आहे। 8 अप्रैल ताईं जवाब तलब थी विया आहिनि। जी, उहा ई साॻी दरख़्वास्त आहे। पीपल्स पार्टी जा सेनेटर आहिनि ज़मीर उन्हनि दरख़्वास्त दाख़िल कई त जेका उहो नोटिफिकेशन जारी थियो आहे उहो इन बुनियाद ते रद्द कयो वञे त ख़ुदि इरसा जी जोड़जक जेका आहे उहो क़ानूनी न आहे, टेक्निकल ग्राउंड्स ते कयल हुयो। उन ते हाई कोर्ट स्टे ॾेई छॾियो आहे ऐं 10 ॾींहंनि खां पोइ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि जो बाज़ाब्ता जवाबु ॾींदा। ऐं इन जे हक़ में तव्हांखे ख़बर आहे शुरू खां न आहियां त ही मामलात कालाबार डैम हुजे, पाणी जा इशूज़ हुजनि, केनाल्स हुजनि, ये अदालती फोरम्स ते खणी वञण जी आउं त घटि में घटि करे बि हक़ में न हुउसि, न अॼु आहियां। ऐं इहा ॻाल्हि सम्झणु खपे त अगरि अॼु कंहिंखे ख़ुशी थिए पई हिन स्टे ऑर्डर ते, त माना सुभाणे अगरि इहो सुप्रीम कोर्ट में रद्द थी वियो त पोइ छा एग्ज़ैक्टली पोइ छा कंदो। सो हिनखे आउं एतिरो ज़रूरी मामिलो नथो सम्झां। ठीकु आहे, हिकिड़ो वकील साहिबु आहे या पीपल्स पार्टी जी पॉलिसी आहे या जीअं बि आहे उहो थिए पियो, बट हिन सां इहो सम्झाइण ते को सिंध जे माण्हुनि में केनाल जे हवाले सां हाणे को तसली थी वेंदी, तशफ़ी थी वेंदी, आथत अची वेंदी, बाबा नथो ठहे छाकाणि त स्टे अची वियो आहे। स्टे को हू न पियो ठहे, को बिल्डिंग कोन पियो ठहे जंहिं ते स्टे अची वेंदो, त इहे मामलात हुजनि था, हिकिड़ी डिफरेंट नोयत जा हुजनि था। सो हिन सां इहो सिंध जे माण्हुनि खे तशफ़ी कोन थींदी त हीअ हाणे स्टे अचण खां पोइ केनाल न ठहंदा। सो बेसिक ॻाल्हि उहा ई आहे त अॼु बि तव्हां ॾिसो त माण्हू रोडनि ते हुआ, कल्ह बि तव्हां भरपूर अंदाज़ में माण्हुनि खे रोडनि ते ॾिठो। त हुन खां पोइ ऐं जेको हिकिड़ी कॉन्स्टेंट हिकिड़ो टेम्परेचर वधे पियो ऐं तव्हां उन ते जेके जवाबु ॾियो पिया, पंजाब हुकूमत जी तर्जुमान जेके जवाबु पई ॾे, फेडरल हुकूमत ते को जवाब ई न ॾे। हाणे चवनि था त को ॻाल्हियूं हलनि थियूं, पोइ अलाह करे ॻाल्हियूं हलनि, अलाह करे को मसइलो हल थी वञे। लेकिन मुख़्तलिफ़ जेके ॿिया हल्का आहिनि उन्हनि जो ख़्यालु आहे त न, ही फ़ैसिलो रोल बैक न कंदी वफ़ाक़ी सरकार, छाकाणि त हुनजे पोयां ॿियनि धुरियुनि जेके सघारी धुरियूं आहिनि उहो बि चाहिनि थियूं त इहो प्रोजेक्ट ठहे केनाल्स वारो। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ ज़ाहिर ही जेको सिंध में थिए पियो, इहो बि वञी किथे ज़ाहिर ही का बि शइ फिज़िक्स जो लॉ आहे, का बि शइ कुदरत जो फितरत जो बि कानून आहे त का शइ हिकिड़े हंधि न बीहंदी आहे, या हेठि हली वेंदी आहे या मथे वेंदी आहे। हाणे मथे वञण जो तासुर सिर्फ़ु इहो न हूंदो आहे त रोज़ अगरि 5 जलसा थिया, जुलूस थिया, हिकिड़ी 4 थिया त कोई हेठि थियो। इहे हिकिड़ी ऐं अहिड़ी गर्मी में, पहिरीं रोज़नि में, हाणे गर्मी में माण्हू रोडनि ते निकिरनि पिया, पर हाणे नस नस में समाइजी वियो आहे किसो। इहो ड्रेन आउट करणु ऐं हिन सां जेको बयानियो जुड़े पियो, जंहिंखे वरी असांजा जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ मतिलबु लाहौर ऐं इस्लामाबाद जा ख़ासि तरह तज़िया निगार हिन खे जेको कौमपरस्ती जो नालो ठपो हणनि पिया, उन ॾींहुं टियों ॾींहुं पाण ॻाल्हि कई त हिन खे कौमपरस्ती जे ठपो हणी ताकी पोइ हिन में को ॿियो अंसर ॻोल्हे करे त भई हिन में हाणे ॿियो अंसर शामिलु थी वियो आहे, फलाण ढिमकाण, पोइ हुनखे कुचलिजे। पर इहो को सुठो कोन्ह थींदो। ऐं हीअ छाकाणि त मूं उन ॾींहुं बि चयो त न ही वफ़ाक़ परस्ती जो इशू आहे, न ही क़ौम परस्ती जो इशू आहे, हीअ को सिधो सो इंसानी हक़नि जो मसइलो आहे। सिंध में पाणी रुकंदो त सिंध जा माण्हू ज़ाहिर उञायल थींदा, तंहिं ते हू रिएक्ट पिया कनि। कॉलर न सघनि आज़ाद आसिफ बलोच कश्मीर मां। जी बलोच साहब, छा चवणु चाहींदा? आसिफ इस्माइल बलोच थो ॻाल्हायां सर। जी साईं। जीअं त अली साहिब खां मुंहिंजो सवालु आहे, ताज़ो केनालनि जो मामिलो हले थो, पर हिते होम मिनिस्टर आयल हुयो कुझु ॾींहं 2 ॾींहं पहिरियां, उनजो इहो बयानु ॾिनो त कश्मीर कंदकोट जा हालात तमामु बहितर आहिनि, जॾहिं त उनजे हूंदे लाइव हले पियो त इंडस हाईवे ते कश्मीर ऐं कंदकोट वारे रस्ते ते वेन ते सिधी फायरिंग करे हुननि खे फुरकियूं। को पुलिस जो मवाल जेको आहे हिते डाउन आहे। पुलिस जो मवाल इन जे करे डाउन आहे त हितां जा जेके जाली वॾेरा आहिनि उहे पुलिस ते जेको आहे जुर्मानो था भराइनि। कीअं? उनजो इहो मक़सदु आहे त जेकॾहिं को बि फोरू पकिड़िजे थो त सुबुह ते जाली वॾेरा वञी एहतजाज था कनि अमन जे नाले ते। जेकॾहिं को बि फोरू
फुल फिराए थो थिए त उन जो हिन जेके पुलिस वारा आहिनि हॉस्पिटल उन्हनि जी 40,000 45,000 पघार आहे, उन्हनि ते 70 लख रुपया जेको आहे दंड विधो थो वञे। हाणे इन जो हल आख़िर आहे छा? DIG ताईं ख़बर आहे, SP ताईं ख़बर आहे। उन खां पोइ जेको आहे ताज़ो हिन तव्हां सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल हुयो त कंदकोट सिटी पार्क मां 50 रुपया नंढे ॿार खां फोरू करे आहे। ठीकु आहे साईं। केरु आयलो जंहिंजे मौजूदगी लॉ एंड होम मिनिस्टर साहब। अच्छा, ॾिस यार कंदकोट कश्मीर या इन हालतूं त हिते ॾाढी ख़राबु आहिनि। ऐं हीअ जेको तव्हां चओ पिया पुलिस वारनि ते ॾंड लॻणु, हीअ सभु छा आहे भलो सभु? इहो सभु छा पियो थिए? इहो थिए पियो त जेको सरकारी रिट आहे या सरकारी गिरफ़्त आहे उहा टुटे पई न। त माना पुलिस वारा हाणे पंहिंजे अफ़सर खे, पंहिंजी हुकूमत खे, पंहिंजे फ़र्ज़ खे जवाबदेह थियण बदिरां हाणे उन्हनि खे डपाए त असांखे भौतार जे साम्हूं जवाबदेह थींदासीं ऐं असां ते ॾोह ॾंड लॻंदा ऐं असांखे भरणा पवंदा। इहो त जीअं कंहिं ज़माने माफ़ियाज़ हूंदियूं हुयूं। यस। त भई माण्हुनि खे, सरकारी मुलाज़िमनि खे बि सरकार खां ऐं पंहिंजे बाला अफ़सरनि खां वधीक माफ़िया खां डपु लॻंदो। त हिते बि इहो ई आहे, धाड़ियल माफ़िया आहे, हुन खां डिॼनि पिया ऐं हुननि जी सरपरस्ती कंदड़ भौतारनि खां डिॼनि पिया। ऐं सरकार ज़ाहिर सरकार जे साम्हूं आहे। हाणे इहे कीअं, कंहिंखे ख़बर न आहे त हिन इलाइक़नि में छा पियो थिए। ख़ैर हालत त पूरी सिंध जी इन्हनि जनरल इशूज़ ते त माण्हू खे ध्यानु ई नथो वञे जॾहिं हेॾा मेजर इशूज़ केनाल्स वारा ऐं इहे सभु कुझु अची था वञनि। वरी सभु ज़ाहिर पर हिकिड़ो तासुर इहो बि पायो वञे थो पियो, जीअं तव्हां ॻाल्हि कई इस्लामाबाद लाहौर जा साफ़ ई, त ज़ाहिर उन्हनि वटि इहो तासुर बि पायो वञे थो त पीपल्स पार्टी मैनेज करे वेंदी ऐं पीपल्स पार्टी मैनेज करण जी नीयत रखे थी। पर मूंखे ख़बर न आहे, मूंखे इहो ॿुधो न आहे या मैनेज सबरात छा आहे? मैनेज करे वेंदी पीपल्स पार्टी, छा के मैनेज करे वेंदी? छा सिंध में जेका ही कावड़ आहे इनखे मैनेज करे वेंदी, या सिंध में जेको ही जेको माण्हू रोडनि रस्तनि ते निकितल आहिनि इन्हनि खे मैनेज करे वेंदी? छा के मैनेज करे वेंदी? ॾिसी आउं सम्झां थो त पीपल्स पार्टी लाइ बि ही 15 सालनि जो जेको ही स्पैन आहे, जेको 2008 खां पोइ वारो, हिन में ही मुंहिंजे ख़्याल त हिकिड़ो पीपल्स पार्टी लाइ बि सीरियस पॉलिटिकल चैलेंज त क्रिएट थियो आहे न। ही हिन तारीख़ जो पहिरियों मौक़ो आहे जेको सीरियस पॉलिटिकल चैलेंज क्रिएट थियो आहे, जो ठीकु ठाक इन्हनि जा सीनियर लीडरशिप जा तव्हां बयान ॿुधो, तव्हां कल्ह ख़ुशी शाह साहब खे ॿुधो हूंदो, छा पिया ॻाल्हाइनि? मूंखे सम्झ न आयो, मतिलबु छो एतिरो कावड़ छा जी आहे? मतिलबु फ्रस्ट्रेशन आहे न, त आख़िर माण्हू ॻाल्हि छो नथा सम्झनि असांजी? ज़ाहिर आहे। यस। त पोइ ॿिए खे हीअं चवणु हूं चवणु, त हीअ कंहिंखे मुखातिबु हुआ शाह साहब? त हाणे एतिरो सीनियर माण्हू ख़ुदि हिकिड़ो पॉलिटिकल वर्कर हुन उतां उभरी मथे आया आहिनि शाह साहब। त मतिलबु मूंखे ही अहिड़ी खोड़ शयूं पाण ॾिसूं था जंहिंमें मूंखे लॻे थो त ज़ाहिर ऐं लॻे छा थो जो सबबु आहे त एतिरो सीरियस पॉलिटिकल चैलेंज पीपल्स पार्टी लाइ हिन 15 सालनि में कॾहिं पैदा न थियो आहे, जिथे माण्हुनि जी जेका ॾिसो कंहिं ज़माने में नेशनलिस्ट हुआ, GDA हुआ, PTI हुई, उहो तनक़ीद कंदा हुआ त पॉलिटिकल नैरेटिव्स हुआ, सही करप्शन आहे, सही करप्शन न आहे, सही कमु कार नथो थिए, गवर्नेंस नथी थिए, सही गवर्नेंस थिए थी, सही अमन अमान ख़राबु आहे, सही अमन अमान ठीकु आहे। ठीकु आहे, हाणे इशू इहो आहे त माण्हू सवाल कनि पिया। हीउ सवाल इहो थोरी आहे त अगरि 4 कॉम्परस्ट बि या को मतिलबु मुखालिफ़ धुर बि चए त सही पीपल्स पार्टी कयो आहे त पीपल्स पार्टी चए त असां न कयो आहे, इहो सवाल इहो थोरी पियो थिए। सवाल त इहो थिए पियो त भई हुकूमत सां एक्चुअली जो रीज़न मौजूदु आहे न, त हीअ जेको ठाहियल किनाल ठाहिनि था उहो नवाज़ लीग हुकूमत ठाहे थी ऐं नवाज़ लीग हुकूमत बीठल आहे पीपल्स पार्टी जे कुल्हनि ते। इते पोइ मुख़्तलिफ़ तौजीहात ऐं मुख़्तलिफ़ तफ़सीलात ऐं मुख़्तलिफ़ वजूहात पीपल्स पार्टी बयानु करे थी, न पोइ ईअं थोरी हुकूमत छॾिबी आहे, पोइ छॾींदासीं त पोइ को ॿियो न अची वञे, पोइ अलिफ़ थी वञे, पोइ ॿिए थी वञे। ठीकु आहे, हुननि जी मजबूरियूं बि पीपल्स पार्टी जी पंहिंजी जॻह ते, लेकिन उहो आम माण्हू लाइ त मजबूरियूं हुननि जी जेको तकलीफ़ आहे या हुननि जो जेको भउ आहे पाणी जी शॉर्टेज जो, उहो उन्हनि जे साम्हूं हुननि खे पीपल्स पार्टी जी मजबूरियुनि जी अहमियत नज़र नथी अचे ऐं नज़र अचण बि न खपे। जीअं कंपेरिज़न अगरि रखिजे त जीअं ज़ाहिर हिकिड़ी हालत बलोचिस्तान जी बि तमामु ख़राबु आहे। मैंगल साहब खे बि पोटे ईअं कयो थो वञे, को लिफ्ट न आहे, को ॻाल्हाइनि नथा। मैंगल साहब पाण ई चयो त भई हुननि जो जेको वफ़द अचे थो उहो बाग तयारु आहे, उहो बैग तयारु आहे जो मां कुझु बि नथो करे सघां।
उन्हनि सां नथा ॻाल्हाए सघूं, कोशिशि नथा थी सघनि, उते बि हिकिड़ी सिचुएशन आहे ज़रा, पर उनखे बि त इग्नोर करे ऐं बलूचिस्तान जे मादनियात ते सुभाणे कॉन्फ्रेंस इनकाद कराई वई आहे इस्लामाबाद में, त इहे ॾिसो हाणे इहा जेको रवैयो आहे त छा सां शिकायत थिए थी, इस्लामाबाद सां जेका शिकायत आहे नंढनि सूबनि खे उहो आहे ई आहे त भाई जेका शइ तव्हां लिखछुप में करे वञो था उहा त थी वञे थी, पर तव्हां ब्लेटेंटली माण्हुनि जी राय खे, माण्हुनि जी ख़्वाहिशनि खे लताड़े करे उनजे मथां बि ऐं तव्हां इहे ऐलानात कयो था त उहो माण्हुनि खे वेतर कावड़ ॾियारीनि था न, त मतिलबु आख़िरी छो थो थिए त जेके नारा लॻनि था वफ़ाक़ी सरकार या वफ़ाक़ जे ख़िलाफ़, त उहो छा आहे बेसिकली तव्हां मतिलबु बसि ईअं बलूचिस्तान जा मादनियात आहिनि, बलूचिस्तान में हड़तालूं लॻियूं पियूं आहिनि, बलूचिस्तान में माण्हू मिसिंग आहिनि, बलूचिस्तान में कावड़ आहे, गुस्सो आहे, तव्हां चओ था असीं मादनियात ते इंटरनेशनल कॉन्फ्रेंस कंदासीं। सिंध में जेको आहे पाणी जो मसइलो लॻो पियो आहे, सिंध जा त 190 मिलियन पाउंड रखे वेठा आहे इस्लामाबाद में, सिंध जी सुभाणे कहिड़ी ख़बर मादनियात में तव्हांजो नगर पार्कर बि हिसाब बि करे छॾीनि, त हीअ सभु कुझु त पोइ माण्हू खे कावड़ त फितरी आहे न। कॉलर सां गॾु रफ़ीक मला महाजन मां। जी मला साहब छा चवणु चाहींदा? जी साईं अस्सलाम वालेकुम। काइद साहब खां हिकिड़ो ओपिनियन वठिणो आहे त असल में यकीनी तौर ते जेके तव्हां हींअर गुफ़्तगू कई बलूचिस्तान जी सूरत हालूं ख़राबु आहे, उते बि जेके हड़तालूं थियनि पियूं, सिंध में बि ख़ासि तौर ते जेके हड़तालूं थियनि थियूं, त इन सां जेको आम माण्हू आहे उनखे त वॾो वरी पोइ परेशानी थिए पई, रोड रस्ता बंदि थियनि था, साधू असां वटि ॻोठ में मंझंदि में रहूं था त भाॼी वारो चए थो साईं असांजी केॾी महिल भाॼी अचे कोन थी, देरि सां थी पहुचे, को दुकानदार चए थो त को सामान नथो पहुचे, त हीअ जेका सिचुएशन आहे त हाणे इहा किथे दंग कंदी, छो जो इहे डिस्टर्ब त वरी बि सिंध जो अवामी थिए पियो, त हाणे आख़िरी हल कहिड़ो हिनजो हुअणु घुरिजे, इहो सुवाल महिरबानी। ठीकु साईं, छा सां डिस्टर्बेंस थिए पई? हे सॼो जेको थिए थो पियो हिन सां साईं ॾिसो हाणे इहा डिस्टर्बेंस त मूंखे ख़बर न आहे, रोड रस्ता त फ़िलहालु कई बंदि न कया आहिनि, पर कल्ह मूं ॿुधो पिए त ॿिनि धुरियुनि, हिकिड़ो कराची बार एसोसिएशन जा सदर आहिनि शायदि वड़ाइच साहब हुआ, उहे चवनि पिया त असीं बॉर्डर बंदि कंदासीं, पंजाब उते कमू शहीद ते वेंदासीं, ऐं पंहिंजो सुमरो साहिबु JUI जे राशिद महमूद सुमरो बि इहो चयो त हू बि ऐलान कंदो। हाणे इहा अगरि हिकु जेको माहौल जुड़े पियो, हाणे उहो पोइ हिकिड़ी ॻाल्हि इहा हूंदी त जंहिंखे इग्नोर करणु ॾुखियो थी पवंदो। अगरि वञी दग ते वेही रहिया, जीअं कमू शहीद जी ॻाल्हि आहे, अगरि हीअ कोई त हाणे उहो इग्नोर न थी सघंदो, उहो को सैराब रोड कोइटा जो न आहे, उहो अगरि जीअं ही चवनि पिया पॉलिटिकल फोर्सिस ऐं ॿियूं धुरियूं बि अगरि हिन में शामिलु थियनि थियूं, त पोइ इन खे इग्नोर न करे सघिबो, पोइ हिन ते को पोइ या त ताक़त इस्तेमालु थींदी या ॻाल्हियूं इस्तेमालु थींदियूं। यस एग्ज़ैक्टली। कॉलर सां गुलज़ार अहमद जतियाल कराची मां। जी जतियाल साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। अधिकारी साहब खे सलाम, तव्हांखे बि। जी साईं। थोरो साईं इहो साईं खां पुछिणो त जीअं मतिलबु त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जॾहिं वज़ीर आज़म हुया, या मतिलबु त बलूचिस्तान ते जेको आहे सो उन्हनि ते बाक़ाइदा माना कार्रवाई कई वई, पोइ असरु इहो थियो त बलोच सिंधियुनि था पिया सम्झनि, ऐं अञा ताईं हुनजा असर ईंदा आहिनि या ताना ईंदा आहिनि। हिन वक़्तु बि जीअं हिननि उते हुकूमत वरिती आहे, ऐं ॾिठो वञे त एतिरो को हाणे अक्सीरत कोन आहिनि, माना मिड़ई ठाहे जोड़े हिनखे ॾिनी वई। सुभाणे जेको आहे सो हे त हलिया वेंदा, पर जेको उते हालात आहिनि उन जा असर जेको आहे सो बलोच ऐं सिंधियुनि जे रिलेशन ते वॾा असराइता पवंदा, त इन जो छा नतीजो थींदो, इहो पुछिणो। थैंक यू। ठीकु साईं। साईं भुट्टो साहिब जे ज़माने में बि ठीकु आहे, भुट्टो साहिब जी एथनिसिटी यानी सिंधी हुआ भुट्टो साहिब, पर भुट्टो साहिब त पंजाब में वधीक पॉपुलर हुआ, सिंध में त घटि सीटूं मिलियूं, पंजाब में वधीक मिलियूं। हींअर बि जेका सूरत हाल आहे त ठीकु आहे, पीपल्स पार्टी जा हाणे बुगटी साहिबु सरफराज़ बुगटी साहिबु ओचितो पीपल्स पार्टी में अची विया, चीफ मिनिस्टर हुन कयो हुयो, पर बलूच वारनि खे इहा ख़बर आहे त उन्हनि सां इहे केरु पियो करे, उन में पीपल्स पार्टी जो को, लेकिन
बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि जथियाल साहिब जी सही आहे त रिकॉर्ड जे लाइ त ही ॿियो दफ़ो थिए पियो पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत में, हिकिड़ो दफ़ो भुट्टो साहिब जे ज़माने में थियो ऐं हींअर जेको कुझु थिए पियो उहो बहरहाल यानी अगरि हिस्ट्री वाइज़ ॾिठो वञे त यस पीपल्स पार्टी जे दौर में थिए पियो। कॉलर सागर मीर एजाज टालपुर ॾाढो जाम हूंदो आहे। जी टालपुर साहब छा चऊं चाहींदा? तव्हांखे सलाम कारी साहिब जो हुजे। कारी साहिब तव्हां जस लओ, तव्हांजो इदारो, तव्हां सिंध सां गॾु बीठा आहियो इन ॾुखे वक़्त में, तव्हां भरपूर जेको आहे सो कवरेज पिया ॾियो ऐं सिंधी माण्हुनि सां जेको उनजी हिमत अफ़ज़ाई था करो। ॻाल्हि सही आहे कारी साहिब, ज़ाहिर मूंखे यकीन आहे तव्हां हिन मौज़ूअ ते ॻाल्हायो हूंदो, पर 2-3 ॾींहं थिया आहिनि असां ॾिसी कोन सघियासीं तव्हां इहो प्रोग्राम। त हाणे हीउ जेको नंढनि नंढनि ॻोठनि शहरनि में वॾा वॾा मुज़ाहिरा थिया आहिनि, असां ख़ुदि हिननि में शामिल थिया आहियूं, इलाही माण्हुनि में जोश जज़्बो आहे। त हाणे हिनखे को रुख ॾियणु, को रस्तो ॾियण लाइ को लीड करे, इन के ताक़त खे के मसइले जे हल लाइ को माण्हू इस्तेमालु करे, इहो कीअं थींदो? हर को अलॻि अलॻि पियो करे, जमीयत उलमा जो अलॻि आहे, सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, सभु भले पंहिंजे में निकिरनि, नेठि हिनखे को रुख त ॾियणो पवंदो न। हिते पिया कंदासीं, गर्मियूं आहिनि, माण्हू कॾहिं कंदा कॾहिं कोन कंदा, घणो वक़्तु हलंदो ख़ुदा कंदो, पर हिनखे नेठि यूज़ त कजे न ताक़त खे। उहो कीअं थिए? कमेटी हुजे, को पार्टियूं गॾिजी को हिकिड़ो लाइमल ठाहिनि, उन लाइ तव्हां छा था चओ? साईं महिरबानी। ठीकु साईं। साईं मीर साहिब जेका ॻाल्हि तव्हां चओ पिया उन सां त केर बि इनकार नथो करे सघे त अगरि को गॾाइण जी, लेकिन गॾाइण सां मुराद तव्हां सियासी पार्टियुनि खे त गॾाए सघो था, सियासी धुरियुनि खे त गॾाए सघो था, चाहे हू कॉमप्रस्त हुजनि, चाहे हू मज़हबी जमातूं हुजनि, चाहे हू जेको बि आहिनि, वफ़ाक़ी जमातूं आहिनि, GDA वग़ैरह। लेकिन हीअ जेको तव्हां नंढनि नंढनि ॻोठनि जी ॻाल्हि कयो पिया, हीअ पिया कयो, इन्हनि खे हीअ को के तंज़ीमनि जा माण्हू थोरी आहिनि, हीअ त खुदिरो थिए पियो। हाणे तव्हां अगरि चवणु चाहियो त सही, पोइ इहो किथे वेंदो? ॾिसो, इहो हवा में न उॾामी वेंदो। मीर साहिब, मुंहिंजो त बिलीव आहे त इहे शयूं हवा में न उॾामिबियूं आहिनि, हिननि जो किथे न किथे को न को अंत त यानी इन जो रिज़ल्ट त निकिरणो हूंदो आहे। हाणे सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त हीअ कंसॉलिडेट थी, जेका ज़ाहिर आहे हर माण्हू जी ख़्वाहिश आहे त हीअ सही अॼु ई ऐलान थी वञे त हीअ किनाल नथा ठहनि, माण्हुनि जी जिंद आजी थिए। लेकिन ज़ाहिर आहे त हीअ छाकाणि त मसइलो एतिरो वॾो आहे ऐं एतिरी अॻियां खां बाख़्तियार हल्कनि जो फ़ैसिलो आहे त हीअ ईअं त न आहे त बसि हाणे थकी पिया आहियूं, हाणे उहो नथो ख़तमु थिए, ख़तमु त थींदो, लेकिन हाणे माण्हू केतिरी अॻिते वधंदा ऐं छा कंदा, हीअ जेको पॉलिटिकल सेंस बि प्रिवेल कंदो ऐं जेको गॾियल फ़हम आहे माण्हुनि जो, ऐं सम्झां थो त उहो प्रिवेल कंदो। हीअ शयूं सिलहाड़ियूं त सही, हाणे आउं तव्हांखे को बाक़ी तव्हां तजवीज़ जेको ॾियो पिया उन सां ज़ाहिर आहे सुठी ॻाल्हि आहे, गॾिजनि पाण में। अच्छा, पर इहो ई त ख़दशो ज़हन में अचे थो न, त जॾहिं इग्नोर कयो थो वञे त ज़ाहिर हर कंहिंखे नज़र अचे थो पियो त रिटन ऑन द वॉल बलूचिस्तान जेका हालात आहे, सिंध जी जेका हालत थियणु वञे थी पई, जस्ट बिकॉज़ की हिकिड़ो बसि ठहियलु आहे दिमाग़ में त मिनरल्स मां हिकिड़ो कमाइणो आहे या कॉर्पोरेट फार्मिंग मां हिकिड़ी प्लान आहे, हुन प्लान जी निस्बत ते बहुत थिए थो न कहिड़ी तरफ़ सिचुएशन हली वञे। सही। अच्छा, तव्हां कॉलर जहिड़ो पहुचूं था पिया। कॉलर सां गॾु अब्दुल गफ़ूर काके पुटु नवाशामा। जी काके पुटु साहब छा चवणु चाहींदा? साईं काल साहब, यासिर साहब तव्हांखे सलाम। साईं काल साहब खां जेको आहे सो उन्हीअ ते तबसरो चाहींदासीं त सिंध हींअर पंहिंजे पाकिस्तान में जेको आहे सो हींअर पंहिंजे हिकिड़े नाज़ुक तरीन दौर मां पई गुज़रे। हाणे उन्हीअ में जीअं चवंदा आहिनि न मसइला अब्र आलूद, हींअर मसइलो बिल्कुलु साफ़ थी वियो आहे। केरु वफ़ाक़ी या आम माण्हूअ खां वठी केरु किथे बीठो आहे, उहा जेको आहे सो तारीख़ फ़ैसिलो करे पई। हाणे जेको आहे सो जीअं साईं हींअर ॻाल्हि कई त वाक़ई जेको आहे असां ॾिसूं था त वॾा वॾा जेको आहे तर्जयानेवार नजम सेठीअ जहिड़ा ऐं ॿिया जेको आहे त हू हिननि खे रवायती जेको आहे कमपरस्ती या हिननि खे ख़बर आहे त जेको आहे सो को माज़ी ॾिठो अथनि त को भोतारनि जे पोयां सिर्फ़ु जेको आहे सो इहो मैनेज थी वेंदो। हीअ आवाम वटि तव्हांजी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त हीअ आवाम ॼण ऐं जेको आहे सो ज़िंदा रहण जो मसइलो आहे। आवाम पाण ई ॼाण इहो थी पियो आहे ऐं नवाज़ लीग जा बि जेको आहे सो उहिदेदार जेको आहे सो हाणे कहिड़े मुंहं सां हुननि खे बि त को मौक़ुफ़ ॾियणु घुरिजे। हीअ आवाम जेको आहे सो सिंध में जेको आहे हिननि खे वफ़ाक़ हींअर अखियूं खोलणु घुरिजनि, न त जेको आहे सो इन्हीअ जा तमामु हिकिड़ा ख़राबु नतीजा
तव्हांजे ख़्याल में इहो निकिरी सघंदा? असांजो पाकिस्तान सां मोहबत आहे, असांखे सिर्फ़ु सिंधी माण्हुनि खे सिर्फ़ु पंहिंजो हक़ जीअण जो हक़ खपे। महिरबानी। ठीकु साईं। साईं ॾिसो हीअ त थींदो न, इहो जेको तव्हां चओ पिया त तंज़िया नगार वेही चवनि पिया त हीअ क़ौम परस्ती, मूं कल्ह बि ॻाल्हि पई कई त भई हिकिड़ो माण्हू मिसाल हिकिड़े डिघे अरसे ताईं कराची जी पाण रहूं था, हिन में ॿियनि इलाइक़नि में थोरो थोरो पाणी ईंदो, पीअण जो पाणी। डिफेंस सॼे में टैंकर हलंदा, हाणे त ख़ैर सां सॼे कराची में टैंकर हलनि था, हाणे त हैदराबाद में बि टैंकर हलनि था, मूं ॿुधो आहे सखर में बि टैंकर हलनि था। हाणे त इहा टैंकर माफ़िया जिथे किथे पखिड़िजी वई आहे। त ॻाल्हि इहा आहे त जॾहिं डिफेंस में पाणी न ईंदो त डिफेंस वासी चवंदा हुआ त पाणी नथो अचे, पोइ गुलिस्तान जौहर में बि न अचणु शुरू थियो त गुलिस्तान जौहर वारनि चवणु शुरू कयो, पोइ नाज़िमाबाद वारनि। हाणे डिफेंस में त हर ॿोली ॻाल्हाईंदड़ रहे थो, जौहर में बि रहे थो, नाज़िमाबाद में बि रहे थो। त ॻाल्हि इहा आहे त हुनखे तव्हां क़ौम परस्ती हिकिड़ी में कीअं था तव्हां ठपो हणो हुन ते? पाणी न आहे त माना पाणी त हालांकि भई पाणी लाइ अगरि दहा कजे पई त हू क़ौम परस्ती कीअं थी? हीअ कहिड़ी सोच आहे? ऐं हीअ ॼाणी वाणी आहे। एतिरा दरवेश केरी कोन्हे, एतिरो दरवेश केरी कोन्हे, पर हीअ दानिस्ता थिए थो। पर तव्हां ॾिसो भई शयूं एडअप थियनि पियूं। यासिर साहिबु हीअ तव्हां अॼु मूं डॉन में हिकिड़ी ख़बर ॾिठी त जेके मुख़्तलिफ़ आबादगार तंज़ीमूं पंजाब जूं आहिनि, उहे हुननि पाण में का गॾिजाणी कई आहे, कठु कयो आहे। ऐं पंजाब जी जेके आबादगार तंज़ीमूं आहिनि, उहे सफ़ा असां वारी सिंध वारी आबादगार तंज़ीमनि वारो हाल न आहे। उन्हनि जे पोयां ठीकु ठाक फाल तंज़ीमूं आहिनि, उहे को 3-4 तंज़ीमूं आहिनि, उन्हनि पाण में गॾिजाणी कई आहे। ईंदड़ हफ़्ते खां हू तहरीक शुरू कनि पिया। 17 अप्रैल का कहिड़ी तारीख़ ॿुधायूं त लिखियलु हुई में, त उहा कॉर्पोरेट फार्मिंग जे बि ख़िलाफ़ु आहे ऐं किनाल्स जे बि ख़िलाफ़ु आहे। हाणे पंजाब में तहरीक हली, पंजाब में आबादगार जेको आहे, पोइ भेरे साल ॾेढ पहिरीं बि हुननि हिकिड़ी तहरीक हलाई, त हुनमें उहो बिल्कुलु जीअं हुन इंडिया वारे पंजाब में थींदो आहे त ट्रैक्टर वैक्टर कढी ईंदा आहिनि ऐं हू थींदो आहे। हाणे अखिर पंजाब में बि तहरीक हलणु शुरू थी वई। सिराइकी बेल्ट में त अलॻि हले, सेंट्रल पंजाब में बि अगरि हलणु शुरू थी वई, सिराइकी बेल्ट में अॻे ई हले पई, सिंध में हले पई, हाणे कुचले छॾियो, हिन खे क़ौम परस्ती चई वठो। त हाणे अगरि नजम सेठी साहिबु आहे, अलिफ आहे, ॿिए आहे, हुन खां पुछिजे त छा पंजाब में ही तहरीक हलंदी त ही पंजाबी क़ौम परस्ती आहे? अगरि पंजाब जो आबादगार, अगरि सिराइकी वारा चवनि पिया त केनाल न ठाहियो त छा ही सिराइकी क़ौम परस्ती आहे? अगरि पंजाबी आबादगार सुभाणे तहरीक शुरू कंदो, छा पंजाबी क़ौम परस्ती आहे? ही छा माइंड सेट आहे? ही ज़हनियत छा आहे? मतिलबु तव्हां यानी ख़ैर घुरो आहे। करण सां गॾु जावेद अहमद मोरवा। जी जावेद साहब, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। सर मुंहिंजो अर्ज़ु आहे साईं अली काज़ी साहिब खां त सर असां तक़रीबन पंजाब जो चक्कर जाम लॻंदो रहंदो आहे। त हिकिड़ो क्वेश्चन इहो आहे जेको पसे मंज़र क्वेश्चन आहे त पाणी जी विर्छ बराबरि थियल आहे, भाई बराबरि थियल आहे, ॿुधंदा था अचूं बिल्कुलु बराबरि थियल आहे, अदा ठीकु आहे, मञूं था। पर पंजाब जी का बि शाख तव्हांखे बिल्कुलु अधु त छा पर 75% न 100% मिलंदी सर तव्हांखे। मतिलबु उहो कना हुन जा फुल हूंदा आहिनि। ऐं असांजी सिंध जूं शाखूं सदाई सुकल जेकॾहिं वणंदियूं त बि अधु। पोइ इहा कहिड़ी क़िस्म जी सॼा विर्छ थियल हुई जेका माना अञा ताईं बि उहा नालो छा आहे, जेकॾहिं 100% विर्छ थियल आहे त पोइ कीअं हू शाखूं फुल थियूं आहिनि, असांजूं शाखूं ख़ाली थियूं आहिनि? मतिलबु छा इहो विर्छ जो को मसइलो आहे या छा? ऐं पंजाब जा तक़रीबन मां कोई डिवीज़नूं घुमियूं आहिनि, किथे बि को अहिड़ो मसइलो न आहे त भई थोरो सो पाणी वहे। असां ईअं खणी चऊं त भई पंजाब वारा जेको आहे पंहिंजनि कुझु इलाइक़नि में पाणी फुल था ॾियनि, कुझु में घटि था ॾियनि पंहिंजे हिसाब सां। ईअं बि न आहे, हर जॻह ते उहो फुल आहे। त पोइ इहा विर्छ जेका थियल आहे अगरि उहा छा फेयर थियल आहे? थैंक यू सर। ठीकु आहे साईं। जावेद साहब, विर्छ जेका 91 जे अकॉर्ड जे तहत थियल आहे उहा फॉलो कोन थी, उहो फॉलो काथे थींदी आहे? उहो फॉलो ई नथी थिए। उनजो सबबु हमेशह इहो ॿुधायो वञे थो त हुन में जेतिरो पाणी लिखियलु आहे त भई हेतिरो पाणी ही विरहाइबो सिंध पंजाब ऐं हुन में, अवल त ओतिरो पाणी नथो अचे। त पोइ चवनि था हाणे अचो टेरुखी फार्मूला कयूं, हिस्टोरिकल फार्मूला कयूं, फलाण कयूं, ढिमकाण कयूं। हिन दफ़े हे नुक़सानु खणंदो त ॿिए दफ़े ॿियो नुक़सानु खणंदो। सो ॻाल्हि इहा आहे त विर्छ त कहिड़ो तय थियल आहे, को तय ई न थियल आहे। पोइ हाणे जेको ॾाढे जी लठ खे ॿ मथा आहिनि, जेको वणे फ़ैसिलो करे वठनि था। ॿी ॻाल्हि इहा आहे त पाणी जो जेको फ्लो आहे,
पहिरीं बि 2-3 दफ़ा पाण ॻाल्हि कई आहे त असांजो पाणी गिरणु शुरू कयूं था चश्मा तां, जी हाँ, गुड्डू ते त असांजो पाणी गिणीनि ई कोन था। जी हाँ। विच में जेको पाणी ज़ियान थिए थो उहो सिंध जे खाते में वञे थो त उन्हनि ज़ाया करे छॾियो। मिसाल 100 MAF पाणी छॾियऊं, उहो हिते पहुचंदे गुड्डू ताईं त 60-65 अची वञे थो। जी हाँ। विच में चोरी बि थिए थो, सभु कुझु थिए थो। हाणे 60-65 अचे थो सिंध में, पोइ सिंध जे पंहिंजो इरिगेशन जो सिस्टम बि तबाह थियल आहे, उहो बहस अलॻि आहे। हा, त ज़ाहिर उहो चवंदासीं तव्हां ज़ियान करे छॾियो, भई पूरो बि त न आयो न। ऐं विर्छ पाणी अगरि पूरो हुजे सही त जॾहिं ॿोॾूं अचनि थियूं त असांजा ही शाखूं ऐं केनालूं पूरा हलंदा आहिनि। पाणी हूंदो त पूरो हलंदो न सर, पाणी पूरो कोन्हे। कॉलन सां गॾु अज़हर हुसैन मक्सी कराची मां। जी मक्सी साहब, छा चवणु चाहींदा? साईं, सभ खां पहिरीं त तव्हांखे ऐं कारी साहब खे सलाम। वालेकुम सलाम। तमामु बहितरीनु प्रोग्राम कयो पिया साईं सिंध जे हक़ जे हवाले सां। जी साईं। सवाल इहो पुछिणो हो त हिते हर माण्हू जेको आहे सो कैनालनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए पियो। मां बि को आम सिंधी आहियां जेको चाहियां थो त सिंध जे हक़ जे लाइ ॻाल्हाइजे ऐं आवाज़ उथारिजे, पर हे जेकॾहिं हर माण्हू खे क़ौम परस्त चवंदा ऐं थी सघे थो त अॻिते हली करे क़ौम परस्त जो ठपो हणी करे ऐं हे जेके नाम निहाद माण्हू आहिनि जेके गाइब कंदा आहिनि माण्हुनि खे, इहे वरी मुतहरिक थिया सिंध में, छा सिंधियुनि खे वरी दॿाइण जी कोशिशि कई वेंदी? त साईं खां सुवाल हुयो त छा इहो प्रोग्राम त न आहे अॻिते हली करे? ठीकु आहे साईं। मक्सी साहब, प्रोग्राम कंहिंजो छा बि हुजे, पर पाण ते पहिरें ॾींहुं का ॻाल्हि चिटी कंदा अचूं पिया त बाबा ही इंसानी हक़नि जो मसइलो आहे, ही क़ौम परस्ती जो आहे ई कोन। अगरि सखर बैराज ते पाणी वाधू खॼी वञे थो ऐं हेठि कोटड़ी ते नथो अचे त ही लोअर रायपेरियन ऐं अपर रायपेरियन जो मसइलो आहे। आहिनि त ॿई सिंध, जी हा, आहिनि त ॿई सिंध। त ही पोइ सुभाणे छा चवंदा त ही कोटड़ी वारा जेके क़ौम परस्त था थियनि ऐं सखर वारा छा आहिनि? सो ईअं ई ही मथे पंजाब पाणी रोके थो, इंडिया पाकिस्तान जो रोके थो। ही अपर रायपेरियन ऐं लोअर रायपेरियन जो जहिड़ो आहे, जहिड़ो सभु आहे। त पर असीं छा करणु हिकिड़ो मुल्क आहियूं त असीं उमेदु कयूं था त सूबे जो जेको हक़ आहे हुनखे मिले। ईअं ई सूबे जे अंदरि कोटड़ी बैराज वारा इहो उमेदु रखनि था त असीं हिकिड़े ई सूबे जा माण्हू आहियूं त असांखे सखर खां ओतिरो पाणी हिते रिलीज़ थिए। ईअं ई असां जॾहिं हिकिड़ी शाख ते वेठा आहियूं त असीं चऊं था यार पाड़े जा ज़मीनदार आहियूं त मथे जो पाणी हेठि मुंड वारा जेके आहिनि टेल वारनि लाइ छॾी, इहे उमेदूं आहिनि। पोइ उमेदनि ते ॾिसो, हीउ ज़रई समाज बि आहे, हिन में पाणी जे वारे ते त अलाए छा थी पवंदो आहे। यस यस, जी हा। त हीउ सॼे सिंध जे पाणी जे वारे खे अची हथु विधो अथनि त इन जा सिंध माण्हू बसि ईअं छॾे ॾींदा त तव्हां हुनखे डिॼारियो त तव्हां क़ौम परस्त थियो पिया, तव्हां क़ौम परस्त थियो पिया। भई छा जा क़ौम परस्त पिया थियो? हीअ कहिड़ी क़ौम? हीअ छा सिंधी ॻाल्हायूं था? सुभाणे हाणे चयो न हीअ मतिलबु ॾिसूं आबादगारनि जी अगरि मुसर तहरीक हली पंजाब में, ॾिसूं दॿाए न वठनि, अगरि हली वई त आउं ज़रूरु ही जेके तजिया नगार चवनि पिया लाहौर ऐं पंजाब जा त ही सिंधी क़ौम परस्ती आहे, त पाण हितां हिननि खे व्हाट्सएप करे पुछंदासीं सर ये जो पंजाब में हो रहा है ये पंजाबी क़ौम परस्ती हो रही है? नहीं हो रही है न। हू पंहिंजा राइट पोइ पाण हुननि खां पुछंदासीं त छा हू पंजाबी क़ौम परस्ती थिए पई? न। क्वेश्चन ही हिकिड़ो चइबो आहे गिव अ बैड नेम, मतिलबु कंहिंखे पहिरीं ठपो हणो ऐं पोइ हुन सां जेको हशर करिणो आहे कयो। एतिरा सादा त कोन आहियूं सही। कॉलन सां हक़ नवाज़ तेबू हैदराबाद मां। जी तेबू साहब, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। सर ही असांजी रिक्वेस्ट हुई तव्हां सां बि जेको सो आहे पंहिंजो CM मुराद अली शाह साहब ऐं IG गुलाम नबी मेमण साहब ऐं होम मिनिस्टर ज़िया लंजार साहब। सर असां SBD 01 में हैदराबाद डिस्ट्रिक्ट में ॾिनासीं असां टेस्ट, त सर जेके बि रिज़ल्ट हींअर आया आहिनि त कुझु मेरिट ते आया आहिनि ऐं कुझु मतिलबु 40 खां वठी 42 मार्कनि वारा बि हिननि एड कया आहिनि। पर सर असां जेको आहे एतिरी महिनत करे फिज़िकल बि ॾिनोसीं, हुन खां पोइ रिटर्न बि ॾिनोसीं माशाल्लाह सां, ऐं इंटरव्यू बि ॾिनोसीं असां। सर असांजूं मार्कूं 80+ आहिनि, पर सर असांखे वेटिंग लिस्ट ते रखियो वियो आहे ऐं असांखे इहो ई पिया चवनि त तव्हांखे असां ऑर्डर ॾींदासीं। पहिरियां बि वेटिंग लिस्ट कढी आहिनि, असांखे चवनि त बाबा तव्हांखे असां ऑर्डर ॾींदासीं, पर अञा ताईं को ऑर्डर असांखे कोन मिलियो आहे। वरी मुंहिंजो त 5 टाइम। ठीकु आहे साईं।
जी थेबो साहब, आऊं बि तव्हांजे रिक्वेस्ट में पंहिंजो आवाज़ मिलायां थो तव्हांखे। स्टे पे लॻंदा न शायदि। अच्छा, उहो साॻियो केस आहे? मुंहिंजे ख्याल सां साॻियो ई केस स्टे स्टे जेको पुलिस उते पुलिस वारनि जी भर्ती आहे नी साईं, पुलिस वारी भर्ती? हा हा, उनजी ॻाल्हि कंदा। अच्छा हाँ, उनजी ॻाल्हि कंदा। मतलब पीटीआई जो बि ज़ाहिर नेगोशिएशन्स और इहो सभु कुझु ज़ोरो शोर सां ख़बरूं हलनि थी पियूं त कोई अमेरिका मां वफ़द अचनि था पिया, उहे मुलाक़ात कनि था पिया ॾियाला में वञी। आहिनि पाकिस्तानी अमेरिकन्स, पर आया चवनि था उहे मुलाक़ात बि थी आहे। अंसार वाजी साहब जी ख़बर आई आहे त मुलाक़ात न, पर जेको 10 तारीख़ ते या 9 तारीख़ ते जेको कल पाण हल्को ॿियो ज़िक्र वफ़द कयो, आहे। उहो वफ़्त जेको आहे उहो इम्पोर्टेंट आहे। उहो ॿियो आहे, उहो अमेरिकन कांग्रेसमैन्स अचनि पिया। जी हा, उहो ॿियो आहे। ही पाकिस्तानी अमेरिकन्स आया आहिनि जेके जिन मुलाक़ात बि कई आहे ख़ान साहब सां ॾियाला में, जिन सां वरी चयो पियो नी त मिलिट्री एस्टेब्लिशमेंट में मुलाक़ात कई आहे त शायदि कोई माना को ठाह करण लाइ कुझु ईअं। पर उहे ॻाल्हियूं परी जाए हिते, पर बेस्ट गौर खां सवाल थिए थो त हू चवनि था पिया जेतिरी न्यूज़ में ख़बर आहे तव्हांखे टॉक्स जी विद एस्टेब्लिशमेंट, ओतिरी मूंखे ख़बर आहे, मूंखे वधीक ख़बर न आहे। बाक़ी हू चवनि था पिया त करारदार कांग्रेस वांग्रेस हिन सां को तालुक़ न आहे, ऑपोज़िशन अलायंस ठहंदो। 15 अप्रैल ते मौलाना फज़ल इमाम जवाब ॾींदो। ॾिसो बैरिस्टर जेको गौहर साहब आहिनि, उहो हुन टाइप जा सियासतदान आहिनि त मीडिया खे का ख़बर न ॾिजे, हिकिड़ी आएं बाएं शइ कजे। ख़बर सभु हूंदसि, पहिरीं बि मिली आयो, पोइ जॾहिं इमरान ख़ान पाण चयो त हा इस्टेब्लिशमेंट सां मिलियो आहे, पोइ चए त ख़ान साहब चए पियो त मिलियो हूंदसि। हा, पोइ मां मिलियो। सो उनजी ॻाल्हियुनि ते न लॻंदा कयो। बाक़ी जेसि ताईं मामिलो आहे त ही ज़ाहिर ही जेकी ॻाल्हियूं थियनि पियूं, ही प्रेशर त डेवलप थिए थो न त पाकिस्तानी अमेरिकन ई आयल आहिनि, पर हुते के चङी पोज़ीशन्स में हूंदा जेके हिते असांजी सिविल अस्करी क़यादत सां मिलनि पिया। पोइ ख़ान ताईं बि हुननि खे मिलणु ॾिनो अथनि, एक्सेस ॾिनो अथनि। त ख़ान साहब अडियाला वारनि खे हिते लोकल माइटनि खे मिलणु नथा ॾियनि, पर अमेरिकन खे मिलणु ॾिनो अथनि। ज़ाहिर पासपोर्ट जो कमाल हूंदो आहे। हालिमा ख़ान साहब रड़ी थी कनि थो। त ठीकु आहे, त हाणे उहो जेको ही बि हिकिड़ो मतिलबु पुल त किथां बि ठही सघे थो न। ऐं हुनजे पोयां ही जेको ॿियो वक़्तु जेको निजपिज अमरीकी आहिनि, ही त पाकिस्तानी नज़ाद अमरीकी आहिनि। जी हा, हू जेके असुली अमरीकी अचनि था ऐं कांग्रेस में अचनि था, जी हा, उहो वक़्तु ॾाढो मतिलबु ॾुखियो ऐं हिकिड़ो फ़ैसिलाइती शइ ॾे वेंदो त पाकिस्तान जे बारे में कीअं अॻिते वधिणो आहे अमेरिका खे। पाकिस्तान जी ह्यूमन राइट्स जे हवाले सां, पाकिस्तान जी जेका फ्रीडम ऑफ प्रेस जे हवाले सां, पाकिस्तान जी गवर्नेंस जे हवाले सां, इमरान ख़ान जे हवाले सां, ख़ुदि इस्टेब्लिशमेंट ऐं सभु मामला, त इहे सभु शयूं जेके आहिनि, आउं सम्झां थो त हीअ जेको 9 खां 15 तारीख़ जे विच में हिकु 5-6 ॾींहं रहंदा हिते अमेरिकन कांग्रेसमैन, हाणे ज़ाहिर 5-6 ॾींहंनि लाइ अचनि था त को 2-4 मुलाक़ातूं त न कंदा। जी हा, हिकिड़े क्रॉस सेक्शन में ॻाल्हियूं कंदा ऐं सॼो फीडबैक वठंदा, पंहिंजा ख़्यालात ॿुधाईंदा, किथे न किथे कई हिननि जी ऑफ द रिकॉर्ड मीटिंग्स थींदियूं। हीउ पूरो जहान ठहंदो, मां सम्झां पियो छा थींदो। ऐं हुन खां पोइ ही वापसि वेंदा। त हू जेको बिल पियो आहे, छा नालो अथव, जो विल्सन साहब, पाकिस्तान डेमोक्रेसी एक्ट, पाकिस्तान डेमोक्रेसी एक्ट जेको आहे, उन बिल जे अॻिते वधण या न वधण जो दारोमदार बि हिन वफ़्त जी जेका ही फीडबैक वठी हुते वेंदो, आउं सम्झां थो त उन ते हूंदो। सो पाकिस्तान जा जेके इस्लामाबाद जा मुक़्तदर हल्का आहिनि, जेके इक़्तिदारी ऐवान में माण्हू वेठा आहिनि, हू हिन ॾाढी कोशिशि कंदा आहिनि हिननि खे सम्झाइण जी त मसइलो आहे छा। हाणे केतिरो अचे थो केतिरो नथो अचे इहो। पर सभु जॾहिं पीटीआई हज़ार, छाकाणि त उहो ई तव्हां ॾिसो न, त अमरीकी लाड़ो इंडिया ॾे ते वधियल आहे, उनमें त कोई शक न रहियो आहे। ही टैरिफ वैरिफ वारो मामिलो बि इंडिया सां हू सुधारे वेंदो। यस यस, चाहे ट्रंप अचे बि थो या इंडिया या कीअं आहे। सो हुनजो जेको जेतिरी अहमियत हू इंडिया खे ॾिए पियो, अगरि पाकिस्तान सां ख़फ़ो बि बरक़रार रहेसि त ज़ाहिर पाकिस्तान इहो चाहींदो त भला अगरि इतिहादी हुनखे नॉन नेटो अलाए हू एतिरो अहम ठाहे थो इंडिया खे अमरीका, त असां सां विढ़ियल त न हुजे। यस, घटि में घटि त ही सभु शयूं आहिनि। ज़ाहिर आहे इहे किथे न किथे तंग त कनि थियूं। पर सभु ज़रा टप हूअं बि त जनरली दुनिया में त ज़ाहिर तंग कंदो थिए थो न। पूरी तक़रीबन दुनिया जी जेके स्टॉक मार्केट्स फेल थी वयूं आहिनि जस्ट बिकॉज ऑफ ट्रंप टैरिफ। हू चवे थो त यूरोप बि जवाबी कार्रवाई करणु शुरू करे ॾिनी आहे, चाइना बि अॼु जेको आहे वरी रड़ियूं कयूं आहिनि त हीअ अमेरिका बुली थो करे, हीअं थो करे, हूअं थो करे। पर ॾिसो, ही बेसिकली ट्रेड वॉर शुरू कई अथसि। हाणे हिन ट्रेड वॉर खां पोइ अगरि जेको हिन जा रिज़ल्ट ट्रंप जी पंहिंजी जेके मर्ज़ी ऐं मंशा वारा न आया, त हू को ॿियूं ताक़तूं इस्तेमालु करणु शुरू कंदो। पंहिंजी जेका हुनजी इंटेलिजेंस एजेंसीज़ जी ताक़त आहे, हुनजी जेका
डिप्लोमेटिक इन्फ्लुएंस आहे, हुनजो जेको मिलिट्री माइट आहे, ऐं गॾोगॾु ॾिसूं त हीउ जेको अमेरिका लाइ वॾो चैलेंज आहे त अगरि मटासटा जी करंसी स्पेशली पेट्रोल जी अगरि डॉलर मां हटी वई, यस एग्जैक्टली, मतिलबु हाणे चाइना ऐं सऊदी अरब बि ॻाल्हियूं कनि पिया, रशिया बि ॻाल्हियूं करे पियो त भई ऐं कनि पिया नॉन डॉलर खां सवाइ ट्रेड कनि पिया, त इहो अमरीकी जेका माशी हुनजी सघ आहे अमरीका जी, उहो तमामु घणो हुनखे ज़रबकारी लॻंदो जेनी इहो मटासटा वारी करंसी चेंज थी वई। ऐं हर मुल्क पंहिंजी पंहिंजी मतिलब जी करंसीज़ में, जैसे युआन चाइना करे पियो युआन में, हीअ जेको अच्छा पोइ हिनजी सिचुएशन ईरान सां हाणे एग्रीवेट करे त हीअ अगरि 4 साल रहियो न, मां वरी ॻाल्हि आख़िरी करे वठां, 4 साल अगरि ट्रंप साहिबु रहिजी वियो ऑफिस में त 4 सालनि खां पोइ यासे अगरि पाण हूंदासीं इंशाल्लाह त पाण दुनिया बि मटियल ॾिसंदासीं ऐं अमेरिका जो किरदारु बि मटियल ॾिसंदासीं। अच्छा, हिकु नंढी ॻाल्हि जेका ज़रा अमेरिका हिन वक़्तु हर कोई इहो ई थो चए, इवन वॾा वॾा साहब बि त ट्रंप जेको बि कंदो, इवन नजर सेठी साहब बि चवनि पिया त माना कोई बि कंदो ट्रंप त माना बेसिकली पाकिस्तान जे अगरि हिन वक़्तु इहो डेमोक्रेसी एक्ट बिल बि हले थो ऐं सभु कुझु हले थो त पाकिस्तान जी चइजे त माना पाकिस्तान में को न को मफ़ाद वठण जी कोशिशि कंदो। ज़ाहिर आहे जॾहिं इहो वफ़ाद अचे थो त उन में माण्हू इहो तबसरो कंदा त हू कुझु न कुझु ज़ाहिर डिमांड्स बि रखंदा, कुझु न कुझु ॻाल्हियूं बि कंदा, पर सम्झ में नथो अचे त छा पाकिस्तान खां डिमांड थी सघे थी। ऑफकोर्स ॿ ई आहिनि न, ॿ बेसिक डिमांड्स आहिनि, चाइना खां थोरो परे थियो, इंडिया जे वेझो थियो, यस, टी कहिड़ी डिमांड आहे? इहो हिन हालात जे पाकिस्तान में मुमकिन आहे, हिन हालात जेके हिन वक़्तु हालात आहिनि, अहिड़ियूं शिफ्ट्स ॾिसो शिफ्ट्स अगरि असांजी मजबूरियूं केतिरियूं आहिनि, असांजी ज़रूरतूं केतिरियूं आहिनि, असां वटि डिप्लोमेटिक स्किल्स केतिरियूं आहिनि, हाणे इहे सभु शयूं हिन सां ॻंढियल आहिनि। अगरि पाकिस्तान वॾा ज़ाहिर पाकिस्तान छा हर मुल्क वॾी बेसिक पंहिंजी शिफ्ट्स आणींदो आहे फॉरेन पॉलिसी में। इहे अफ़गानिस्तान कल्ह ताईं असांजी स्ट्रेटेजिक डेप्थ हो, असांजो पंजो सूबो, अॼु उहो असांजो दुश्मन आहे। हा, त इनमें को वॾी ॻाल्हि थोरी आहे। ख़ासि करके पर मतिलबु ईअं ख़दशो अचे थो न त ज़रा सीपेक आहे, बलूचिस्तान आहे, हिकिड़ी सभु शयूं हिन वक़्तु थियल आहिनि, का कुझु चई न सघे। ठीकु आहे, त वरी महिरबानी साहब, नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ